मुड़स जे खरण जी मुद्द कान थींदी आहे। पर बाबा ॻाल्हि छा आहे? तोखे इहा ख़बर आहे त असांजो घर 7 पीढ़ियाए तो अशराफ आहे। हाँ ख़बर अथमि। ऐं कंहिं बि अशराफ लाइ थाणे ते वञण त ठहियो, पर थाणे जे भरिसां लंघण बि वॾो ऐब आहे। हाँ आहे। अॼु मूंखे दुकान ते सिपाही मोकिले थाणे ते घुरायो। छो बाबा? छो बाबा? अड़े मुंह ते कारठ मले ऐं पोइ वरी पुछी थो छो बाबा? पर बाबा मूं त अहिड़ी का बि हरकत न आहे कई। अड़े कीअं न कई अथई हरकत? अड़े टके जी छोकिरीअ जे लाइ तो असांखे थाणनि ते रुलायो आहे। छोकिरी बेगुनाह आहे बाबा। अड़े बेगुनाह आहे तॾहिं झली अथनि। बेगुनाह माण्हू झलिजी वेंदा आहिनि बाबा। अड़े हेॾे वॾे शहर मां ॿी का बि बेगुनाह अॼु ॾींहं ताईं कान झली अथनि। हाणे सभिनी खे त कोन झलींदा। तूं मूंखे बि एतिरो ॿुधाए त तुंहिंजो छोकिरीअ सां कहिड़ो वास्तो आहे? मुंहिंजो छोकिरी सां ॿियो को वास्तो न आहे सवाइ इन ई जे त छोकिरी बेगुनाह आहे ऐं कूड़े केस में फासाई वई आहे। तोखे बि चालान थी कयूं। मूंखे पर छा में इन में त तूं धाड़ेल जो साथी आहीं। बाबा हाणे अवी ॿुधायो त आऊं धाड़ेलनि जो साथी आहियां? न लाह खे पनाह में। त पोइ मूंखे छा लाइ चालान कयूं? बाबा जेकॾहिं पुलिस मूं बेगुनाह खे चालान करे थी सघे त हिकु बेगुनाह छोकिरी खे छो नथी चालान करे सघे? बेगुनाह माण्हू चालान थींदा रहंदा आहिनि बाबा, थींदा रहंदा। पर पुट तोखे कीअं चयो आहे त मज़लूमनि जा ठीका खणंदो वठि? बाबा इहो ठीको त कंहिं न कंहिं माण्हू खे त खणो ई पवंदो न। अदा ये लिफाफो आयो है। छाजो लिफाफो आहे? बाबा इंटरव्यू लाइ लेटर आयो आहे। फैमिली हाँ बाहर वियलोसि। रुस्तम खान तोखे घुरायो आहे, पर मूंखे त न्यापो तुंहिंजे नाले मिलियो। पहिरियों मूंखे तोसां कुझु ॻाल्हाइणो आहे। चओ। भई मुंहिंजे दामाजी आहे, ख़बर पियमि। हाणे छा थींदो? थियो त कुझु बि न आहे। रुस्तम खान काटजी वियो आहे। छा थी? चए थो त मूं तोखे सम्झाइण लाइ चयो, मारण लाइ कोन। सम्झाइण लाइ त तो बि चयो। जेके सम्झंदा न आहिनि उन्हनि खे मारियो वेंदो आहे। पोइ हाणे छा थींदो? तूं हिकिड़ो मिनट मां रस्सी रखी अचां।
माण्हुनि खे सॾु करे वठां साईं। दरिया ख़ान अञा ताईं न पहुतो आहे। खेसि न्यापो मोकिलियो वियो आहे साईं। न्यापो बर वक़्तु कयो हुई। जी साईं। न्यापे पहुचण खां पोइ देरि त न कंदो आहे। कंहिं कम में फासी पियो हूंदो साईं। खेसि ख़बर आहे त कम खां वधीक मुंहिंजो न्यापो हूंदो आहे। को ॿियो मामिलो थी सघे थो साईं? कहिड़ो मामिलो? मथां आलम खान ऐं हुनजे साथियुनि खे ख़बर पइजी वई हुजे त हुननि ॻाल्हि अध में रोके छॾी। को इंतकाम थी सघे थो साईं। अहिड़ी ॻाल्हि लिकी न रहंदी आहे। धाड़ियल जेकॾहिं खे मारींदो आहे त खुलम खुला मारींदो आहे। साईं तव्हांजो छा ख़्यालु आहे? मुंहिंजे ख़्याल खे छॾ, तूं पंहिंजो ख़्यालु ॿुधाए। का ॿी ॻाल्हि थी सघे थी साईं? ॿी कहिड़ी ॻाल्हि थी सघे थी? ॿिया घणेई मामला आहिनि साईं। ॾींहं ॿिनि में ख़बर पइजी वेंदी। वञ माण्हुनि खे सॾे अच। जी साईं। जी पुत्र। पाण हिन बंद मां कॾहिं निकिरंदासीं? कहिड़ी ख़बर अम्मा? निकिरंदासीं बि या हिते ई पिया हूंदासीं? मूंखे न आहे ख़बर मुंहिंजी अम्मा। बाबा पाण खे को बि छॾाइण वारो न आहे। पंहिंजो केरु आहे पुत्र? अधु ई अम्मा त आहिनि। उहे वीचारा त पाण खां बि वधीक लाचार आहिनि। हा सची हिकिड़ो माण्हू आहे। केरु? तोखे विसरी वियो? अलाए कंहिंजी थी ॻाल्हि करी। हू चाचा गाड़ी वारो न आहे? चाचा शहबाज जंहिं पाण खे घर वठी ॾिनो बाबा। उहो पाण खे ज़रूर छॾाईंदो बाबा। उहो पाण खे ज़रूर छॾाईंदो। छा कंदे मुंहिंजा भाउ, छा कंदे? जॾहिं पैसनि ई कमु न कयो त ॿियो केरु कंदो? हिकिड़ो माण्हू हो रुस्तम ख़ान, तंहिं सम्झ त जड़ो करे स्टेरिंग मां हथ कढिया। मुल्का मुल्क ॻाल्हि हली वई आहे त शरीफ़ा पुछड़ी आहे। पर रुस्तम खान खे त ख़बर आहे त ईअं कोन्हे। सम्झां थो, ख़बर अथसि पर रुस्तम खान बि माण्हू आहे न, को टेलर त कोन्हे कोदा। वॾो माण्हू आहे बाबा, वॾो माण्हू आहे। इहे जेके वॾा माण्हू हूंदा अथई न, इहे वॾियूं वॾियूं ख़्वारियूं त पंहिंजे सिर ते सही वेंदा आहिनि, पर अहिड़ियूं नंढड़ियूं नंढियूं ख़्वारियूं उहे पंहिंजे सिर ते सही न सघंदा न था। सुभाणे हर को चवंदो त रुस्तम खान हिकिड़ी मामूली छोरी जे पिया छितो थी अची पियो। इहा ॻाल्हि रुस्तम खान सम्झे थो। पर शहबाज, रुस्तम खान ते शरीफ़ा जी इज़त बचाई हुई। मंसूर, ॿिए जी इज़त बचाइण ॿी ॻाल्हि आहे, पंहिंजी इज़त विञाइण ॿी ॻाल्हि आहे। तुंहिंजो मतिलबु आहे त कंहिंखे कुझु बि न चऊं, चुप करे वेही रहो। पर तूं कंहिंखे चवंदे? हिते त सभु गाॾियूं ओवरलोड लॻी पियूं आहिनि था, सभु गाॾियूं ओवरलोड लॻी पियूं आहिनि। मंसूर, माठड़ी करे पंहिंजे धंधे जी कर। न शहबाज, हाणे आऊं माठ करे कोन वेंदुसि।
मूं तूं माठ करे नवे अदा तूं माठ करे नवे पर ख़ुदा जे वास्ते उहो जेको नौकरी लाइ ख़त आयो आहे उॾां त वञ उतां थी तूं मोटी अच पोइ ॾिसंदासीं त गाॾीअ खे कीअं था गियर में विझूं सोचींदासीं हणंदासीं किथे न किथे को 4 व्हील गियर